अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्ला अलैया फ़क़द वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ो दोस्तो ऐं प्यारा भाइरो, अहां जे आॾो क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जगहनि तां ॿ आयतूं ऐं पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस शरीफ़ तिलावत कई आहे। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेका मूं अवां जे आॾो हदीस शरीफ़ तिलावत कई जंहिंमें नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सल्ला अलैया फ़क़द वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामह, जंहिं बि मुंहिंजे उम्मती मां मुहम्मद करीम ते सलात सगोरी पढ़ी फ़क़द वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामह, मां मुहम्मद ते वाजिबा त क़यामत ॾींहुं ॻोल्हे करे उन जी शफ़ाअत करियां। जेको नबी साईं ते सलाह सगोरी पढ़ंदो, नबी साईं वाइदो कयो आहे क़यामत ॾींहुं ॻोल्हे करे शफ़ाअत कंदोमांसि। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे। साईं फरमाइनि था क़यामत जो ॾींहुं थींदो, सभु इंसान उते मौजूदु हूंदा ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम भी उते मौजूद हूंदो। नबी साईं आदम अलैहिस्सलाम जे
क़यामत जे ॾींहं जो क़द बयान फरमायो। साईं जन मिसाल ॾेई करे फरमाइनि था, ज़मीन ते खजनि जा थुड़ पिया हुजनि, हिकिड़े थुड़ खे खणी उभो कजे त ॿियनि जे मुक़ाबले में केॾो वॾो ॾेखारिबो। आदम अलैहिस्सलाम जो बि क़यामत जे ॾींहं ॿियनि जे मुक़ाबले में एॾो वॾो क़द हूंदो जीअं खजीअ जो थुड़ उभो हूंदो आहे। हाणे एॾो जो आदम अलैहिस्सलाम जो क़द हूंदो, सभु इंसाननि ते पियो नज़र कंदो। साईं जन फरमाइनि था, तॾहिं ख़बर पवंदी त मुंहिंजे हिकिड़े उम्मतीअ जो हिसाब थींदो, जंहिंजा गुनाह घणा थी वेंदा, नेकियूं घटि थींदसि। रब मलाकनि खे हुकुम कंदो त हिन खे जहन्नम ॾे वठी वञो। जॾहिं मुंहिंजे उम्मती खे मलाक जहन्नम ॾे वठी हलंदा न, आदम अलैहिस्सलाम जी उन मुंहिंजे उम्मतीअ ते नज़र पवंदी त वॾे आवाज़ में मां मुहम्मद खे सॾु करे चवंदो, या अहमद, या अहमद। साईं जन फरमाइनि था, मां जवाब में चवंदोमांसि, लब्बैक या अबल बशर, लब्बैक या अबल बशर। ओ सभिनि सां जा आदम अलैहिस्सलाम, अॼु मां मुहम्मद खे सॾे थो, मां मुहम्मद हाज़िर बीठो आहियां। अॼु मूंखे क़यामत ॾींहुं छाजे लाइ सॾे थो? आदम अलैहिस्सलाम चवंदो, अल्लाह जे नबी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे उम्मती खे मलाक जहन्नम ॾे वरिती वञनि था। हाणे वारो कर, जल्दी कर, इन्हनि खे पहुच, इन जी शफ़ाअत कर, इन खे जहन्नम खां वापसि मोटा। साईं जन फरमाइनि था, आदम अलैहिस्सलाम जॾहिं मां मुहम्मद खे ईअं चवंदो न, मां मुहम्मद पंहिंजे गोॾ खे मज़बूत करे ॿधंदुमि, जीअं न संदरो ॿधबो आहे, ईअं संदरो ॿधी करे मलाकनि जे कॾ हली पवंदुमि। जॾहिं वेझो वेंदो मान, सॾु करे चवंदो मान, अक़बिलू अक़बिलू, हिते बीहो बीहो। मलाक चवंदा, असां अल्लाह जुहा मख़लूक हूं, यफ़अलून मा युमरून, ईअं कंदा आहियूं जीअं अल्लाह अमर करे। हाणे रब खे अर्ज़ कर, उहो अमर कंदो त पोइ बीहंदासीं। नबी साईं फरमाइनि था, मां हथ खणी रब खे अर्ज़ कंदुमि, ओ मुंहिंजा अल्लाह, तो मां मुहम्मद सां वाइदो कयो आहे त क़यामत ॾींहुं ॾुख न ॾींदोमांइ। अल्लाह जो मुंहिंजो उम्मती जहन्नम ॾे वञे, मूंखे ॾुख पियो थो थी, हुकुम कर मलाकनि खे हिते बीहनि त मां पंहिंजे उम्मती जी शफ़ाअत कयां। रब फरमाईंदो, मुंहिंजा हबीब, तुंहिंजी दुआ क़बूल आहे। मलाक बीठा आहिनि, हाणे तूं पंहिंजे उम्मती जी कहिड़ी शफ़ाअत कंदे? अर्ज़ कंदुमि, साईं जो ॿीहर हिसाब थिए, दोबारा हिसाब थिए, वरी जो हिसाब थींदो, वरी बि गुनाहनि जा घणा, नेकियूं घटि। साईं जन फरमाइनि था, पोइ मां पंहिंजे जेब मां हिकिड़ी चिठी कढंदुमि। चिठी जो नबी साईं अंदाज़ो बयानु कयो, कल अनमिल ते हथ जी विची आंगुर आहे न, इन जो विचों ॾोॾो आहे न, एतिरी नंढड़ी चिठी हूंदी, नेकिन जे पासे ॾों रखंदोमांसि। मलाक मथे कंदा त नेकिन वारो पुड़ गौरो थी वेंदुसि, गुनाहनि वारो हल्को थी वेंदुसि। वो उम्मती मां मुहम्मद खां पुछा कंदो, अल्लाह जा नबी कहिड़ी तो चिठी रखी, हिन में वज़न कीअं थियो? साईं जन फरमाइनि था, इहा सलात सगोरी आहे, रब क़यामत ॾींहुं हिन खे वॾो वज़न ॾिनो आहे, पर तो उम्मती मां मुहम्मद ते पढ़ी हुई न, अॼु ॻोल्हे तुंहिंजी शफ़ाअत बि कई, तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो बि कराए छॾियो आहे। मन सल्ला अलैहि फ़क़द वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामा। नबी सही फरमाता, जेको बि मुंहिंजो उम्मती मां मुहम्मद ते सलात पढ़ंदो, क़यामत ॾींहुं ॻोल्हे करे शफ़ाअत कंदोमांसि। हाणे सलाह सगोरी पढ़ो त पोइ मां अर्ज़ कयां, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पहिरें नंबर ते आवाज़ यादो आयत करीमा तिलावत कयम, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॻाल्हाई आहे। पुछूं अल्लाह साईं जे क़ुरान खां, साईं तो ईमान वारनि सां कहिड़ी अजीब ॻाल्हि ॻाल्हाई? उन जा ते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम
यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ न बा, अञा भी दिल सां सुभान अल्लाह चओ। रिवायतन में ईंदो आहे जेके माण्हू दिल सां सुभान अल्लाह चवंदा आहिनि न, इन सुभान अल्लाह जे जुमले में जेतिरा लफ़्ज़ आहिनि, जेतिरा हर्फ़ आहिनि न, इन हिक हिक हर्फ़ जे मुक़ाबले में अल्लाह साईं वॾे जबल जे बराबरि नेकी नसीब कंदो आहे। चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अबा चओ था का देर लॻेव थी, भला को किराओ लॻेव थो। नेकी त नंढड़ी आहे पर अल्लाह इन में सवाब वॾा रखिया अथव। नेकियूं नंढड़ियूं असर वॾा। बुज़ुर्ग जो वाक़ियो ईंदो आहे, पंहिंजे किताब में लिखियो अथई, चवे थो मां आयुमि हिकिड़े ॻोठ में, ॻोठ जे ॿाहिरां अची ॾिसां त मस्जिद ठही पई आहे। वञी ॾिसां त मस्जिद में ड्रब ॼमिया पिया आहिनि। मां ड्रब सफ़ा कया, सफ़ाई कई, बेपारी जो वक़्तु थियो, मां बांग ॾिनी पर ॻोठ मां हिकु माण्हू बि निमाज़ ते न आयो। आहे न बा खोड़ जंहिं ते बांगा बि मिलनि, माण्हू निमाज़ ते न ईंदा आहिनि। बुज़ुर्ग चयो दिलि में ख़्यालु कयुमि मतां ॻोठ वारा ग़रीब मिसकीन हुजनि, शहर ॾे मज़दूरी करण विया हूंदा, शाम ताईं ईंदा। टे पारी जी बांग न कोई न आयो, मग़रिब जी बांग न कोई न आयो, इशा जी बांग ॾिन में हिकु माण्हू आयो, उहो बि कुंड ते अची निमाज़ पढ़ी वरी मोटियो हलियो हुयो। मां चयो ॿेली मूंखां पुछा त करे आ, मुसाफ़िर आं, बुख बि लॻी आहे, मानी त पुछा करे आ। पर मां थोरी देरि खां पोइ ॾिठो उहो माण्हू आयो त टे मानियूं खणी आयो। टे मानियूं खणी मुंहिंजे भरिसां रखी वरी वापसि मोटियो हलियो हुयो। हाणे मां चयो त ठहियो आसरो ॾेई वियो आहे त भाॼी थो खणी अचां। ॾींदा न बा माण्हू महिमाननि खे आसरा। असांजे वरी ज़िले शिकारपुर में महिमाननि सां शिकारपुरी ॿोली ॿी ॻाल्हाईंदा अथव। उहा ॿोली ॿुधी अथव। हिकिड़े वटि आयो महिमान, पोइ पुट खे चई त महिमान खे चओ अबो घर कोन्हे को। पुटु वरी अहिड़ो सिधो मुस्लमान वञी महिमान खे चवणु लॻो अबो चवई थो मां घर में कोन्हा को। आहे न बा बुज़ुर्ग लिखियो आहे घणी देरि थी मोटियो ई कोन, मूंखे बि बुख लॻल हुई। टई मानियूं खाई करे नलके मां पाणी पी मस्जिद में सुम्ही पियुमि। उन राति मूंखे 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। चओ त सुभान अल्लाह। अञा बि ॾाढा चओ सुभान अल्लाह। बुज़ुर्ग लिखियो आहे सुबुह थी, मां चयुमि हीअ मस्जिद छॾे मां न वेंदुमि। अहिड़ी मस्जिद जंहिंमें राति में 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थिए, मूंखे ॿियो छा खपे। बांगा ॾींदो रहंदुमि। को ॻोठ वारो आयो निमाज़ ते बि जी बिस्मिल्लाह, न आयो तॾहिं बि जी बिस्मिल्लाह, पर हीअ मस्जिद छॾे मां न वेंदुसि। ॿियो ॾींहुं थियो वरी उहो माण्हू आयो इशा ते त 2 मानियूं खणी आयो। 2 मानियूं खाई सुम्हियुमि। उन राति वरी 2 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई। 3 राति 1 मानी खणी आयो, 1 खाई सुम्हियुमि। 1 दफ़ो नबी साईं जी ज़ियारत थी। सुबुह थी मां चयो ॿेली हे मस्जिद में रमल न आहे, हे त मानियुनि में रमल आहे। छो त 3 मानियूं त 3 दफ़ा साईं जी ज़ियारत, 2 मानियूं त 2 दफ़ा, 1 मानी त 1 दफ़ो। अॼु अचे हिन खां पुछा त कंहिं इहा मानी कहिड़ी आहे। 4थे ॾींहं ते बि 1 मानी खणी आयो। अरे अबा पहिरीं राति 3 मानियूं आंदई, ॿी राति 2, 3 राति 1 ईअं छो कई। चई ॻाल्हि ॿुध, पहिरीं राति मां तोखे ॾिठो त मुसाफ़िर अलाए किथां जो आहे, कंहिंजो वाक़ुफ़ बि न आहे। वाक़ुफ़नि खे त ख़ुशामद ते हर को खाराईंदो आहे, पर अण वाक़ुफ़ खे अल्लाह जे नाले ते को खाराए। क़ुरान बि लफ़्ज़ अचे थो वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनौ व यतीमौ व असीरा। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ न। चए थो मां घर वञी ॻाल्हि कई, घर वारी बि मानी, पुट बि ॾिनी, मां पंहिंजी बि खणी आयो। मां ॿी राति वियुमि त पुट अॻे ई मानी खाई वियो हो।
घरवारी जी मां पांजी खणी आयो मां टी रात ते वरी घरवारी भी अगे ही खाई वही मां पांजी मानी खणी आयो मां बुजुर्ग उथी करे भाकुर पाए करे चवण लॻुसि ॻाल्हि ॿुध नेकी त तुंहिंजी नंढड़ी ही मानी भी रुखी खाराए ही भाॼी भी कोन आंदई पर अल्लाह हिन में एॾो असर रखियई पहिरीं राति 3 मानियूं आंदई त 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत थी वई ॿी राति 2 आंदई त 2 दफ़ा थी वई टी राति 1 आंदई त 1 दफ़ो थी वई अबा नेकियूं नंढड़ियूं पर असर वॾा तरी अल्लाह सही कुरान पाक में हुक्म कयो त नेकी तव्हांजी नंढड़ी हीअं वधंदी अथव साईं कीअं वधंदी आहे कुरान में अल्लाह मिसाल बयान कई फरमाई मसलुल लज़ीना युनफ़िक़ून फ़ी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अम्बतत सबअ सनाबिला फ़ी कुल्लि सुम्बुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युज़ाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। जोर सां सुभान अल्लाह चओ न बा अल्लाह जे बाणी हाई साहब शानवा साहब ये कुरान जो वाइज़ भी रखियो महफिल जी नात भी आया हो कुरान ॿुधण जे लाइ खाली न मोट दो सभई हथ खड़ो करे चो इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं चो सभई इंशाअल्लाह रहमत वठी करे मोड़दासीं मां भी तव्हांखे अल्लाह जे कुरान जूं ॻाल्हियूं थो अर्ज़ कयां रब फरमाए थो मेहरबानी तव्हां ते कयमि जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताके नबी करे ॾिनो ताके उन जो उम्मती बणायो वाह अवा हिन उम्मत साला मेहरबानी कई नबी ॾिने रहमत वारो पर इहे लफ़्ज़ चओ त नबी साईं पंहिंजनि जे लाइ रहमत आहे त परावनि लाइ बि रहमत आहे चओ त इहे लफ़्ज़ ज़ोर सां चओ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे परावनि लाइ बि रहमत आहे हाणे मां परावनि लाइ रहमत थो बयानु कयां अब थोड़ा आवाज़ घट करे परावनि लाइ रहमत थो बयानु कयां नबी साईं जी दरबार में एक यहूदिन जो नंढड़ो ॿार सगीर ॿार रोज़ ईंदो हो अची नबी साईं जो दीदार कंदो हो हीअं जो नबी साईं जे पाक चेहरे में मुंहुं विझे न वरी मुंहुं परे न करे पयो साईं जो दीदार कंदो हो पर जे साईं जन पंहिंजो मुंहुं मुबारक कॾहिं हेॾे कनि या होॾे कनि न हे वरी डुकी वञी गिलास पाणी जो भरे अची नबी साईं ॾाढो पेश कंदो हो मतां साईं जन ॿिए कंहिंखां पाणी घुरनि इहा ख़िदमत बि मां कयां वरी जे साईं जन उथण जी कोशिश कनि न हे वरी डुकी वञी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो हाणे रोज़ अचे इहे 3 ड्यूटियूं करे हिकु साईं जो दीदार ॿियो साईं खे पाणी भरे ॾे टियों साईं जी जुती मुबारक सिधी करे 4 ॾींहं गुज़रिया नबी साईं जी दरबार में न आयो साईं जन साहिबनि खे फरमायो वञो मालूम त करे अचो रोज़ अचण वारो 4 ॾींहं थिया आहिनि साहिबनि मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे एतिरे ताईं जो उथी बि नथो सघे साईं जन साहिबनि खे फरमाइनि था हाणे सभु मां मोहम्मद सां गॾिजी हलो तुंहिंजे घर हली मां मोहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि अॻ में नबी साईं कड साहबा किराम वञी करे यहूदी जो दरवाज़ो था खड़काइनि अंदरां आवाज़ आयो मन दक़ल बाब दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आयो साईं जन फरमा थे को मां मोहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि साईं कीअं अचणु थियो आहे साईं जन फरमा था नंढड़ो ॿार सगीर ॿार बीमार ॿुधो अथसि मां मोहम्मद आयो आहियां उन लाइ रहमत जी दुआ घुरंदुसि दरवाज़ो खुलियो साईं जन नज़र कई उहो नंढड़ो ॿार खट ते बीमार पियो आहे घर में ॿी खट पई हुई उन खट ते उन जो पीउ यहूदी वेठो तौरेत खे पढ़े पियो जीअं न तव्हां असां सूरत यासीन क़ुर मां पढ़ंदा आहियूं उहो वेठो तौरेत खे पढ़े पियो साईं जन उन नंढड़े जे मथां अची सॾु करे फरमां था या ग़ुलाम ओ नंढड़ा ॿार सगीर ॿार मां मोहम्मद आयो आहियां कुझु मां सां था ॻाल्हा नबी साईं जो ईअं फरमायो त नंढड़े अखियूं पटियूं
नबी से के दिसी करे वरी अखिन के बंद करे छजे साईं जन समझिया त आखिरी पसान में आ बचन जेड़ो नहीं मुझे सुने से जी अखिन मुबारकन का लुड़क मुबारक वही आया रहमत जा हथ खणी चवंदा ओ मुझा अल्लाह मां मोहम्मद रोआ बिथो अल्लाह मां मोहम्मद दुआ घुरा तो अल्लाह त यहूद जो नंढड़ो बार सगीर बार पर मां मोहम्मद के ॾाढो प्यारो थी जो रोज अची मां मोहम्मद जो दीदार करे रोज अची मां मोहम्मद के पानी भरे करे दे रोज मां मोहम्मद जी जुती मुबारक सिधी करे अल्लाह त यहूद जो नंढड़ो बार सगीर बार पर मां मोहम्मद के ॾाढो प्यारो थी अल्लाह मां मोहम्मद रोआ बिथो दुआ घुरा तो हिन नंढड़े के मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा अल्लाह हिन नंढड़े के मां मोहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा साईं जन दुआ घुरी वरी उन जे पी यहूदी खां पुछा था कन ओ यहूदी दे त ख़बर तौरेत पढ़े तो वेठो बुधाइनी तौरेत में मां मोहम्मद जी तारीफ़ लिखल है कि न कोने का यहूदी के नबी से ते कावड़ हूंदी ही कावड़ में चवन लगो थे न तौरेत में तुझी तारीफ़ लिखल ही कोने का इए जो चे तो वो नंढड़ो बार बीमार बार सगीर बार उथी करे पांजे पी के चवंदो अब्बा खबरदार खुदा जो कसम तू कूड़ ॻाल्हाईंदो पियो आ मां पाण तौरेत के पढ़ियो आ त हर पने ते नबी से जी तारीफ़ लिखल आ अब्बा यो तू कूड़ ॻाल्हाए थो मां पाण तौरेत के पढ़ियो आ हर पने ते नबी से जी तारीफ़ लिखल आ हाणे नंढड़े जो अहिड़ी गवाही ॾिनी न साईं जन फरमा त नंढड़ा कलमो त पढ़ हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी करे बस के दम परवास थियो फौत थियो जीअं जो नंढड़ो फौत थियो त अबो यहूदी थियो पुट खे खणे पियो साईं जन फरमा त छो थो पुट खे खणे चैसे मुझो पुत्रान के तड़ भी ॾियारींदोमां कफन भी ॾींदोमांसि दफन बि कंदोमांसि साईं जन फरमाता खबरदार यहूदी अगे यहूदियो त तुझो हो हाणे कलमो पढ़ियो अथई हाणे तुझो नाहे मां मोहम्मद करीम जो आहे मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां के तड़ बि कराईंदोमां कफन बि ॾींदोमांसि दफन बि कंदोमांसि पर ॿी बि ॻाल्हि ॿुध क़यामत ॾींहुं नंढड़े खे मां मोहम्मद हथनि सां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोमांसि तॾहिं रब साईं जो क़ुरान बि ईमान वारनि सां महिरबानी बयान कंदे खुदा जो क़ुरान चए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन रब चे तो वरी मेहरबानी कई मां जो मोहम्मद करीम तव्हांखे नबी करे ॾिनो तव्हांखे उन जो उम्मती बणायो आहे अवाए वक़्त भला थियव अलाह जा एहसान थी वियो नबी साईं जा उम्मती आहियूं अर्ज़ कयां अचो अल्लाह जे क़ुरान ॾे अॼु अल्लाह जे बाल ॾे हे तकलीफ़ कई आहे क़ुरान जो वाइज़ रखायो अथई वरी हे दीनी इदारा मदरसनि जी सूरतनि में यादि रखो अबा जेके क़ुरान जी महिनतां कंदा आहिनि तालीम जूं या वाइज़नि जूं इहे अजायो न अथव इन में अल्लाह सी वॾियूं बरकतां रखियूं अथव अल्लाह इन में वॾियूं रहमतां रखियूं अथव सुल्तान महमूद गज़नवी वक़्त जो बादशाह थी गुज़रियो आहे नेक बादशाह उन जे दिलि में टिनि शयुनि जी तमन्ना आई उन जे दिलि में टिनि शयुनि जी तमन्ना आई हिकु चवंदो हो अहिड़ी राति थिए मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी वञे अल्लाह हर मुसलमान खे साईं जी ज़ियारत नसीब फरमाए ज़ोर सां त आमीन चओ अञा बि दिलि सां आमीन चओ अवा नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जंहिं बि मां मोहम्मद खे जाग में या निंड में हिकु दफ़ो ॾिठो न उन जे अखियुनि ते जहन्नम जी बात ठहियो अल्लाह जहन्नम जो धुओं बि हराम करे छॾींदो आहे हाणे हिकिड़ी तमन्ना आयासि अहिड़ी राति थिए
मांखे नबी साईं जी ज़ियारत थिए। ॿी तमन्ना इहा आसे त माण्हू मूंखे चवंदा आहिनि ओ सुल्तान महमूद तूं त उन्हनि नेक बादशाह सबक़तीन जे औलाद मां आहीं। हाणे मांखे यकीन थिए जाई बि मां उन्हनि नेक बादशाह जे औलाद मां आहियां। ऐं टी तमन्ना इहा आसे ख़बर पए त भले में भलो कमु कहिड़ो आहे, सुठे में सुठो कमु कहिड़ो आहे। हाणे इहे टे तमन्नाऊं, हिकु नबी साईं जी ज़ियारत, ॿियो यकीन थिए त मां नेक बादशाह सबक़तीन जे औलाद मां आहियां, टियों ख़बर पए त भले में भलो कमु कहिड़ो आहे। हाणे इहे टे तमन्नाऊं खणी करे घुमियो पियो, हिकु राति थी बाज़ार में आयो। अञा जो बाज़ार में नज़र करे त हिकु दुकान जे आॾो रोशनी थी थिए। वेझो वञी ॾिसे त हिकु नंढड़ो छोकिरो आहे जंहिंजे हथ में क़ुरान वारो क़ाइदो आहे, वेठो तो रोशनी ते पढ़े पियो। हवा हले पई, रोशनी परे थिए पई, वेचारो बस करे वेहे पियो। बादशाह छोकिरे खां पुछा कई, ओ छोकिरा ॾे त ख़बर हे क़ुरान वारो क़ाइदो त मस्जिद में पढ़बो आहे, मदरसे में पढ़बो आहे, हे राति जो तूं बाज़ार में दुकान जे आॾो कीअं पढ़े थो? छोकिरो चवणु लॻो ॻाल्हि ॿुध, असांजी मस्जिद आहे पर मस्जिद में रोशनी जो इंतज़ाम कोन्हे को। बसि राति थींदी आहे मां निकिरंदो आहियां, मजबूर थी करे ईंदो आहियां त हे दुकानदार चिमनी ॿारींदो आहे, रोशनी थींदी आहे त मां वेही क़ुरान वारो क़ाइदो पढ़ंदो आहियां। हवा हलंदी आहे, रोशनी परे थींदी आहे त बस करे वेहंदो आहे। बादशाह जो इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह जे अखियुनि खां पाणी वही आयो। रोई करे चवणु लॻुसि, हल छोकिरा मूंखे ॾेखार कहिड़ी मस्जिद आहे, अची ॾेखारियईं त हीअ मस्जिद आहे। बादशाह देरी न कयईं, चिमनी घुराई थे, घासलेट घुरायो थे। हाणे रोशनी करे उनखे नहीं त वेही क़ुरान वारो क़ाइदो हिते पढ़ो। हुन पढ़णु शुरू कयो। बादशाह ॿी कुंड में वञी निमाज़ तहज्जुद जी पढ़ी करे उते ई सुम्ही पियो। निंड अची वई, निंड में सोणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। नबी साईं जी ज़ियारत थी ऐं नबी साईं फरमायसि, ओ सबक़तीन बादशाह जा पुट, अॼु राति जेको कमु कयो थी भले में भलो कमु इहो थी। छड़ो चिमनी ॿारे रोशनी कयईं, अल्लाह टई तमन्नाऊं पूरियूं करे छॾियसि। नबी साईं जी ज़ियारत बि थी हुयसि ऐं नबी साईं पंहिंजे ज़ुबान पाक मां लफ़्ज़ चयसि, सबक़तीन बादशाह जा पुट। हाणे नबी साईं जो अहिड़ी तसली ॾिए त ॿियो छा खपे। फरमायो भले में भलो कमु इहो थी जेको क़ुरान जे तालीम लाइ इंतज़ाम कयई, रोशनी कयई। अबा भले में भलो कमु इहो अथव, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमा। नबी साईं फरमाइनि था तव्हां में भलो हुआ जेको पाण बि क़ुरान पढ़े, ॿियनि खे बि क़ुरान पाक पढ़ाईंदो आहे। असां अर्ज़ु खणी आया आहियूं, ॿेड़ी अल्लाह जे क़ुरान जी इज़त कयो, बरकत इन में अथव, रहमत इन में अथव। हाणे नज़र कर, अल्लाह जे क़ुरान ते अमल आहे। नबी साईं जो सहाबी आहे साबित बिन क़ैस, उन जो नालो आहे। रोज़ साईं जी दरबार में ईंदो हो। 8 ॾींहं थिया साईं जी दरबार में न आयो। साईं जन साहिबनि खे फरमायो, वञो मालूम त करे अचो, रोज़ अचण वारो 8 ॾींहं थिया न आयो आहे। जे बीमार आहे न, मां मोहम्मद तब पुसी बि कंदोमांसि त मां मोहम्मद शिफ़ा जी दुआ बि घुरंदोमांसि। हिकिड़े साहिबी चयो, साईं मुंहिंजो घर हुन जे पाड़े में आहे, मां थो मालूम करे अचां। राति वञी साबित बिन क़ैस जो दरवाज़ो खड़कायईं। अंदरां साबित बिन क़ैस जी घरवारी आई, पुछा करे पई, ओ दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आहियो? साहबी चए थो, मां नबी साईं जो सहाबी आहियां, मां नबी साईं जो सहाबी आहियां। साबित बिन क़ैस खे 8 ॾींहं थिया नबी साईं जी दरबार में न आयो आहे। मालूम था कनि त जे बीमार आहे त मां मोहम्मद तब पुसी बि कंदोमांसि, शिफ़ा जी दुआ बि घुरंदुमि। घरवारी साबित बिन क़ैस जी चएसि थी, ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे घर में अंदरि परदो कयां थी, तूं इहो दरवाज़ो खोलींदे। साम्हूं खट ते साबित बिन क़ैस वेठो थी, वञी रूबरू हवाल वठेसि, वञी जो दरवाज़ो खोले ॾिसे
वेठो आ खट ते पर बई जगह खट में बधियूं पयूं तस। ओ साबित बिन कैस कहीं तोखे बधो आ? चे मां पंहिंजो पाण खे बधो थमें। छाजे करे पाण खे बधो थी? चे तो गाल बुध मां नबी साईं जी दरबार में वेठो हुमा। कुरान में आयत नाज़िल थी, अल्लाह ईमान वारनि सां हिकिड़ी ॻाल्हि ॻाल्हाई। उहा इहा ॻाल्हि त कुरान चए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। ईमान वारो, नबी साईं जे आवाज़ खां पंहिंजे आवाज़ खे मथे न कंदा कयो। जे तव्हांजो आवाज़ नबी साईं जे आवाज़ खां मथे थी वियो न, अन तहबत अमालुकुम, तव्हांजा सभु अमल ख़त्म थी वेंदा। व अंतुम ला तशउरून, तव्हांखे पतो बि न पवंदो। यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो कुदरती आवाज़ वॾो आहे। आस्ते ॻाल्हाईंदो आहे न तॾहिं बि आवाज़ वॾो थींदो आहे। तंहिंजे करे पाण खे ॿधो थमे त न वेंदुमि साईं जी दरबार में, न ॻाल्हाईंदुमि, न आवाज़ मथे थींदो। तंहिंजे करे पाण खे ॿधो थमे। नबी साईं खे हुन साहिब जी ॻाल्हि कई। नबी साईं फरमाइनि था, हाणे सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो त उन साहिबी जो साबित बिन कैस जो मां मुहम्मद पंहिंजे हथनि सां रसा थो खोलियां। नबी साईं जिन आया, रसा खोले करे फरमाइनि था, तुंहिंजो कुदरती आवाज़ वॾो आहे। हे उन्हनि जे लाइ हुकुम आहे जेके ॼाणी वाणी मां मुहम्मद जे आवाज़ खां पंहिंजे आवाज़ खे मथे कंदा आहिनि, पंहिंजे आवाज़ खां मथे कंदा आहिनि। तुंहिंजो त कुदरती आवाज़ अहिड़ो आहे न, ईंदो कर, ॻाल्हाईंदो कर। मां मुहम्मद बि तोखां राज़ी आहियां त मुंहिंजो अल्लाह बि तोखां राज़ी आहे। अबा क़ुरान ते अमल कयो। अल्लाह क़ुरान में बरकत रखी अथव, अल्लाह क़ुरान में शिफ़ा रखी अथव। चओ सभई क़ुरान पाक में बीमारनि जे लाइ शिफ़ा बि आहे। चओ सभई, ऐं ला इलाजनि जो इलाज क़ुरान में अथव। हिंदुस्तान जो हिंदू, हेॾे ख़्यालु कयो, हिंदुस्तान जो हिंदू गैर मुस्लिम बीमार थी पियो, दवा कराई, फ़ाइदो न थियो। पैसनि वारो दुनियादारो पैसा खणी ॿिए मुल्क इलाज लाइ वियो। उत वरी पहिरियों रिपोर्ट इहा निकितसि त तोखे 7 बीमारियूं आहिनि। वीचारो परेशान थी वियो, हुजे हा हिकु त बीमारी ते इलाज करायां हा, हाणे 7 बीमारियूं निकिरी पियूं। हाणे मोटी वञा, पोइ बि मरां त घर त मरां। घर मोटी आयो, घरवारी पुछेसि पई, भला इलाज थियो? चे 7 बीमारियूं निकिरी पियूं। चे पोइ? चे मोटी आयमि त मरां त पोइ बि घर मरां। घरवारी चयसि, भला जे मां तुंहिंजो इलाज कयां? चे ॿियनि मुल्कनि खां मोटी आयमि, वरी तूं इलाज कंदीअ? चे मां वटि तुंहिंजो इलाज आहे। चे पोइ वारो कर। चे ईअं इलाज न थींदई। चे बाक़ी कीअं? चे 2 शर्त क़बूल कर। चे कहिड़ा? चे हिकु शर्त इहो थी, जेका दवा ॾियां न मांखां पुछा न कजांइ त कहिड़े डॉक्टर खां वठी आई आहियां, बसि बिस्मिल्लाह करे पी छॾीजांइ। ॿियो शर्त इहो थी, 8 ॾींहं मूंसां न ॻाल्हाइजांइ। हाणे बीमार माण्हू, मजबूर माण्हू 8 ॾींहं छा 10 ॾींहं न ॻाल्हाईंदो आहे। सुबुह थी अल्लाह जी मानी गिलास पाणीअ जो भरियो, कोठीअ में वई, कमरे में वई, थोरी देरि बि करे चयसि पाणी पी। हिन पाणी पीतो, तके पियो, तके गोरियूं खणी ईंदी, के सीरप खणी ईंदी। ॾींदा आहिनि न डॉक्टर गोरियूं ऐं सीरप। चुप थी वियो, तव्हां वटि न ॾींदा आहिनि अलाए छा? असां ॾे ॾींदा आहिनि डॉक्टर, गोरियूं बि सीरप बि। पर असांजे डॉक्टर वरी चवंदा आहिनि मरीज़ खे त ॿीहर बि अचिजांइ। हिते बि चवंदा आहिनि कोन, असांजे हमरा वरिती डॉक्टर खां खंघ जी दवा, पोइ डॉक्टर चयसि त ॿीहर अचिजांइ। ॿीहर जो वियो त वरी डॉक्टर पुछेसि पियो, भला ॾे ख़बर खंघ में फ़र्क़ु पियो आहे? चयसि एतिरो फ़र्क़ु पियो आहे, अॻे खंघंदुमि त पटको धरती ते किरी पवंदो, हाणे अची ॻिची में थो किरी पए। पोइ तव्हांखे बि एतिरो फ़र्क़ु पवंदो आहे न बा खंघ में? सॼो ॾींहुं थियो, न के गोरियूं ॾिने, न के सीरप ॾिनई। वरी ॿियो ॾींहुं सुबुह जो थियो, अल्लाह जी बानी गिलास पाणीअ जो भरियो, कोठीअ में वही, कमरे में थोरी देरि बीही करे चयसि पाणी पी। हिन ॿिए ॾींहुं पहिरें ॾींहुं पाणी पीतो त हिकु बीमारी ख़तम थी वई, ॿिए ॾींहं ते ॿी बीमारी ख़तम थी वई, 7 ॾींहंनि में 7 ई बीमारियूं ख़तम थी वियूं।
अठे पानी पीते तो ताज़ो तवानो थियो। हाणे शर्त भी पूरा था गालाण शुरू के चे दे तो खबर छड़ो पे पानी पियारे शिफा तो मिली वही हो पानी कड़ो हो। अल्लाह जी बानी चुस गाल बुझ जरी तू पैसा खणी बे मुल्क लाज लावे मां कल्ला जे बाने का रब जो मिठड़ो कुरान बुधो हो पो मां कुरान जो सबक भी वरतो हो वधिक मुखे याद को न हो सूरत फातिमा के याद ही कलमो भी पढ़ियो हो कुरान जो सबक भी वरतो हो सूरत फातिमा के याद ही जेका रोज पानी ते पढ़ी करे तो के पियारी समझो रब कुरान में शिफा रखी आ। रोई करे चवण लगो देर न कर मां के बिनी कुरान वादे वठियल त मां भी कलमो पढ़ी मुसलमान थींदो आहियां। तॾहिं रब साईं जो कुरान भी चए तो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। बे नंबर ते आयत करीमा पढ़ियम अल्लाह ईमान वारन सां भी अजीब ते गाल ॻाल्हाई। उते रब साईं जो कुरान चए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। आस्ते सुभान अल्लाह चओ था ॾाढा सुभान अल्लाह चओ अञा बि जागी करे सुभान अल्लाह चओ। या अय्युहल्लज़ीना आमनु ए ईमान वारो अबा अल्लाह कुरान पाक में ईमान वारन के काफ़ी जानते सॾ कयो आ। नबी साईं फरमान था जाते रब तव्हांखे सॾ करे तो त तव्हांखे जवाब भी ॾियणो आ। या अय्युहल्लज़ीना आमनु त सभई जवाब में चओ त जी असांजा अल्लाह चओ सभई जी असांजा अल्लाह। अबा कुरान पाक में अल्लाह साईं सॾ कया जवाब ॾियणो आ ऐं पुछा कई थे उन जो भी जवाब ॾियणो अथव। सूरत मुल्क पढ़दा हो न बा तबारकल्लज़ी बियदिल मुल्क इन जी आख़िरी आयत में अल्लाह साईं दुनिया वारन को पुछा तो करे ऐं नबी साईं फरमान था उन जो तव्हांखे जवाब भी ॾियणो आ। कहिड़ी पुछा थी थे कहिड़ो जवाब खुदा जो कुरान चए तो कुल अराअयतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। ओ मुंहिंजा हबीब करीम दुनिया को पुछा कर हिन गाल जी ख़बर ॾियो अम्मा जे पेट जदर पानी पियो आ मां रब सुकाए छॾियां फमन यातीकुम बिमाइन मईन। पुछा कर दुनिया वारन को के राज ने सुकल पानी के साओ करे कोई जवाब न ॾींदई। तू यात पढ़ी करे जवाब में चौदो कहता अल्लाह याती बिही व हुवा रब्बुल आलमीन। इन सुकल पानी के वरी साओ करे औलाद दे त मालिक अल्लाह आहे। असां जेको मौली साहब आ जे शादी कई 20 साल गुज़री आ औलाद न थिएसि पई पांजन दोस्तन बिन मजबूर कयोसि त शादी बी कर बी शादी कई तो वरी अल्लाह पहिरीं मां पुट ॾिनो अथसि। मां तव्हां को पुछा कयां तो औलाद ॾियण वारो केरु आहे ज़ोर सां कुझु ॻाल्हा अञा बि दिलि सां ॻाल्हा कुझु तौहीद ते अर्ज़ कयां छो त अलाह जी महिरबानी सां हे जमात जमियत उलमा इस्लाम भलारन बुज़ुर्गन नेकन सालनि जी जमात अथव। ॿेली दरमियान में इहो अर्ज़ कयां उलमा जो सॾ थिएव जीव जीव करे अचो रब जे तरफ़ां भी जीव थींदव। उलमा जे सर ते जी कंदो रब जे तरफ़ां भी जी थींदव। कुछ वक्त थींदो मां अवां जे हिन ई ज़िले घोटकी जे मीरपुर माथिले जे इलाके में वाइज़ ते वयुसि। मूंखां अॻ में उतां जो मौली साहब वाइज़ करे पियो। वाइज़ कंदे कंदे ॻाल्हि कई त 2010 में किन मुल्कनि नबी साईं जे शान में गुस्ताखी कई डेनमार्क अहिड़ा मुल्कनि जा नाला हा। उन वक़्त में भी क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान ऐलान कयो हो त हर सूबे में वञी करे इन्हनि मुल्कनि जे ख़िलाफ़ रैलियूं कढो। असां सूबे सिंध वारा ठेड़ी बाईपास खां बबलो बाईपास ताईं असां बि उते गॾु हुयासीं। उन ॿोली साहब वाइद में ॻाल्हि कई
चईसीं असांजे ॻोठ जो मौली साहब हो नालो अब्दुल रहमान वॾी उमिरि वारो वसी ॾाढ़ी वारो उहो बि असां सां गॾु रैली में हलियो पर जिथे बयान हलनि पिया न हुन जे अखियुनि खां पाणी बीहे ई कोन पियो रो रोआ मानी नीसियसि मानी बि न खाधई शाम थी रैली पूरी थी असां पंहिंजे ॻोठ मोटी आयासीं राति जो हल्को थको टुटो सुम्ही पियासीं सुबुह थी असां 4 ॼणा गॾिजी करे उन पोड़े मौली साहब ॾे वियासीं अबा कल्ह कहिड़ी तोखे तकलीफ़ हुई रोए पियो मानी बि न खाए पियो चइदा ज़ालमनि जो नबी साईं जे शान में गुस्ताखी कई न इन ॾुख जे करे रोआं पियो मानी बि न वणे पई पर ॿी ॻाल्हि ॿुधो राति मोटी आयासीं न राति बि मानी न वणी रोईंदो रोईंदो सुम्ही पियुमि निंड में मूंखे सुणी अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई ऐं मूंखे नबी साईं फरमायो सुभाणे जेके बि अचनि पुछा करण लाइ उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइजांइ त कल्ह जेके बि हिन रैली में माण्हू शरीक हुया अल्लाह सभिनि जा गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि पोइ उलमा किराम जे सॾ ते जी कंदव न बा हाणे बि 27 अक्टूबर ते हितां 28 अक्टूबर ते क़ाइदे जमियत जो सॾ अथव ॿेली इन सॾ में दुख अचेव तकलीफ़ अचेव ख़त्म नबुवत जे मसले जे करे पर जे मौत अचेव अल्लाह ॼाणींदो आहे इहो सौदो सस्तो अथव सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जे सॼी ज़िंदगी ख़त्म नबुवत जे मसले ते दुख ॾिठा तकलीफ़ां जेलनि में गुज़ारियईं पर जंहिं राति फौत थी वियो हिकु अल्लाह जे बानी पंहिंजे किताब में लिखियो आहे उन राति मां 100 दफ़ा नबी साईं ते सलाह सगोरी पढ़ी निंड अची वई निंड में ॾिठुमि त मां मदीने शरीफ़ पहुतो आहियां वञी जो मां ॾिसां त नबी साईं जन रोज़े पाक खां ॿाहिरि निकिरी करे इंतज़ार में बीठा आहिनि अबू बकर सिद्दीक़ साईं बि इंतज़ार में आहे उमर फारूक साईं बि इंतज़ार में आहे अर्ज़ु कयुमि साईं अव्हांखे कंहिंजो इंतज़ार आहे पाण फरमायूं सैयद अताउल्लाह शाह बुखारी जे ख़त्म नबुवत जे करे सॼी ज़िंदगी दुख ॾिठा तकलीफ़ां ॾिठियूं अॼु राति फौत थी वियो आहे मां मोहम्मद ॿिन्ही यारनि समेत उन जे इंतज़ार में बीठो आहियां ॿेली ख़त्म नबुवत जे मसइले खे मामूली न सम्झो हे उलमा किराम जो आहे अजाया सॾ न अथव चओ इंशा अल्लाह हलंदासीं चओ सभई इंशा अल्लाह चओ उलमा जे सॾ ते तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायद मिल्लत जमीयत हजरत मौलाना फजल रहमान कायद मिल्लत जमीयत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर असांजे इलाइक़े में ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे तमामु वॾे में वॾो बुज़ुर्गनि में हो उन पंहिंजे मलफूज़ात में लिखियो आहे त मां जेको आहे मदीने शरीफ़ वियुमि मां रात जो रोज़े पाक जे भरिसां सुम्ही पियुमि मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी पोइ मां नबी साईं खे अर्ज़ु कयुमि साईं जमातां घणियूं आहिनि मां कहिड़ी जमात सां रहां पाण फरमायूं त हमादुल्ला हाले जी वारी जमात सां रहिजाए ख़लीफ़े साहब जा लफ़्ज़ अथव ॿेली भलारनि बुज़ुर्गनि नेकनि जी जमात अथव तौहीद वारनि जी जमात आहे चओ इंशा अल्लाह तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं चओ त सभई चओ इंशा अल्लाह तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं हाणे मां कुझु तौहीद ते अर्ज़ु कयां तव्हां खां पुछा कयां थो अबा औलाद ॾियण वारो केरु आहे ॾाढा नथा ॻाल्हायो ॿेली ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे भला न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे बलोचिस्तान जे इलाइक़े में झटपट जे इलाइक़े में अल्लाह जो बानो हाणे फौत थी वियो आहे ॿुधाइनि पिया 4 घर वारियूं हुअसि हिकु बि औलाद कोन हुयसि चइनि मां हिकु बि न ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे वरी जे हिकु मां खोड़ सारी औलाद ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे मां पंहिंजे ज़िले शिकारपुर जे तालके लखी ग़ुलाम शाह जे हिकिड़े ॻोठ में वाइज़ ते वियुसि हमरा मूंसां ॻाल्हि कई से असांजे ॻोठ में हमरा हुआ जंहिंखे घरवारी बि हिकिड़ी आहे हिकु घरवारी मां 22 ॿार अथसि हिकु मां 22 ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे अञा मज़ेदार ॿी ॻाल्हि कई साईं इहा ॻाल्हि मां ॻोठ जे वॾेरे सां कई त हिकिड़े असांजे हमरा खे हिकु घरवारी मां 22 ॿारनि त उहो वॾेरो मने ई न पियो कुदरत सां 3 ॾींहं ते हमरा वॾेरे सां रस्ते में मिली वियो चढ़े बीह त सयूं ॻोठ वारनि तुंहिंजी ॻाल्हि कई आहे त तोखे हिकु घरवारी मां 22 ॿार इहा ॻाल्हि सची आहे चइसि ॻोठ वारा कूड़ ॻाल्हाइनि था मूंखे 23 ॿार आहिनि
छेड़े वरी इहो कीअं चए रात जो 23 जायो आहे केरु औलाद ॾियण वारो अबा सभु कुझु कंहिंजे वस में आहे मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे जीअं वणेसि करण वारो केरु आहे ॻोल्हा खां पुछा करण वारो नबी साईं जी दरबार में हिकु जवान वेठो आहे पुटु अॻियां वेठो अथसि पुट ॾे तके बि पियो त रोए बि पियो साईं जन फरमाता दुनिया पुटनि खे ॾिसी ख़ुशि थींदी आहे तूं वरी पुट खे ॾिसी रोए थो चए सुहिणा ॻाल्हि ॾाढी ॾुखी आहे फरमाता कीअं ॾुखी आहे साईं ॾुखी आहे त मां बि रंग जो भूरो आहियां मुंहिंजी घरवारी रंग जी भूरी आहे हे पुटु जेको ॼायो आहे न रंग जो कारो ॼायो आहे मूंखे पंहिंजे घरवारी में शक पियो आहे साईं जन फरमाता उथण वारो साहबी काॾे वियो अर्ज़ु कयोसि मां वेठो आहियां फरमाई वञ उठ बि काया ॾाचियूं बि काया घोड़ा बि काया वयो जो कायूं अचे पियो त कारे रंग जो घोड़ो अॻ में भैदो अचे पियो साईं जन फरमाता उथण वारा ॾे ख़बर कारो घोड़ो कहिड़ी ॾाची मां पैदा थियो आहे चएसि न भूरी ॾाची पैदा थियो आहे चई हिन सां उठ कहिड़ो हूंदो आहे साईं हे भूरे रंग वारो साईं जन जवान खे चवनि था ॾिसी ॾाची बि भूरी आहे उठ बि भूरो आहे पर अल्लाह हिन मां कारो घोड़ो पैदा कयो आहे ख़बरदार कंहिंमें शक न विझंदो कर या मालिक जी मर्ज़ी आहे त भूरनि मां कारा पैदा करे कारनि मां भूरा पैदा करे अल्लाह खां कोई पुछा करण वारो ई कोन्हे कोन तॾहिं मालिक जो क़ुरान बि चए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर सब कुछ कंहिंजे वस में आहे हर शइ कंहिंजे हथ में आहे अचो अल्लाह जे दरवाज़े ते सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे अल्लाह जे दर खां मथे कोई दर कोन्हे वको अथव अहिड़ो को ॿियो दर जिते तव्हांजा गुनाह माफ़ थियनि बुज़ुर्ग बाज़ीज़ बुस्तामी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में किस्सो लिखियो आहे चवे थो मां अरफा जे मैदान में बीठो आहियां अल्लाह तव्हां सभिनी खे अरफा जो मैदान नसीब करे ज़ोर सां तव्हां आमीन चओ अञा बि दिलि सां आमीन चओ अल्लाह साईं तव्हांखे मक्को मदीनो घुमाए ज़ोर सां तव्हां आमीन चओ अबार बि मक्को मदीनो घुमाए सबब ठाहे उन जी आॾो का देर कोन्हे वका कंडियारे जी बाई पास ते जमायतुनि गांघरा आहिनि उन्हनि जो होटल आहे अक्सर असां उते वेहंदा आहियूं आलम सभु वेहंदा आहिनि उते उत मां हिकु दफ़ो वेठो हुजां हिकिड़े जमायती मूंसां ॻाल्हि कई चईसीं असांजे मेहरापुर जे शहर में हमराह आहे उठ बि हिकिड़ो अथसि गाॾे में वहाईंदो आहे पर आदत इहा त जेको रस्ते में मिलेसि न सभिनि सां ईअं ॻाल्हाईंदो आहे चवंदो अथनि अलाह तव्हां जूं पाड़ा पटे वरी झट बि पोइ चवंदो अथनि त मके मदीने पाड़ा पटेव पहिरियों पाड़ पटण जी ॻाल्हि खे त माण्हू कावड़ कनिसि पर जॾहिं मके मदीने जी ॻाल्हि खे त वरी खिली पवनसि चए हिकु ॾींहुं हितां उठ ते वञे पियो असांजे जमाती उठ जे मुंहुं रखियो वठी चवणु लॻुसि ॻाल्हि ॿुध तूं ॿियनि खे दुआऊं कंदो आहे अॼु मां थो तोखे दुआ कयां अलाह तुंहिंजी बि पाड़ पटे तूं बि मके मदीने वञे त खिली करे चवणु लॻो इनशा अल्लाह वेंदुसि उन ॾींहुं शाम जो उठ जो सौदो थियुसि पैसा रोक मिलियसि पासपोर्ट ठहिराई वीज़ा लॻी वियसि जॾहिं मके शरीफ़ पहुतो काबे ते नज़र पियसि अखियुनि खां पाणी वही आयुसि रोई करे चवणु लॻो अलाह साईं उठ बि हिकिड़ो विकिणी आयो आहियां किरायो करे मोटी वेंदुमि उठ बि वठी कोन सघंदो मां रब मां उठ तो हथ खयो पर हाणे त मुंहिंजा गुनाह माफ़ कर न उठ तो हथ खयुमि हाणे मुंहिंजा गुनाह माफ़ कर राह जो सुम्हियो पियो आहे रब कुदरत सां ॻाल्हाए सुभाणे गुनाह बि माफ़ कया अथमि मोटी वेंदे न साॻो उठ बि मोटाए ॾींदोसि आहे चए जॾहिं कराची पहुतो पुट ॿुधायसि त जंहिंखे उठ रोकनि ते विकियोसीं न साल ओधर ते वापसि ॾेई वियो आहे अल्लाह मक्को मदीनो बि घुमायो अथसि अल्लाह उठ बि वापसि ॾेई छॾियो अथसि रखो अल्लाह सही में उमेद ना उमेद न थियो कसाऊं कांडाऊं जेड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं सभई हथ खड़ो करे चयो त अलाह जा अल्लाह में उमेद रखो ना उमेद न थियो तॾहिं मालिक साईं क़ुरान पाक में बि अहिड़ी ॻाल्हि बयान कंदे फरमाई कंहिंजा ते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई कुल या इबादियल्लज़ीना अशरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर
रहीम। अचो अल्लाह जे दरवाजे ते सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे अवा अल्लाह कंहिंखे ना उमेद न कंदो आहे हुन जी रहमत खुशादी अथव। अचो रब साईं जे दरवाजे ते सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे ॿेड़ी भला कम कयो सुठा कम कयो। अल्लाह जी महिरबानी सां अल्लाह जे ॿारनि जो भलो कम आहे क़ुरान जो वाइस वरी अमल बि कयो। ईअं न त ॿुधी करे हिक कन मां वरी ॿिए मां कढी छॾियो न अमल बि कयो छो त अल्लाह राज़ी अथव अमलनि जे करे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक दफ़े हिकिड़े सहाबी खे फरमायो ॻाल्हि ॿुध फिलाणो मां मुहम्मद जो सहाबी न आहे मूंखे ॾाढो प्यारो आहे पर हिकु ॻाल्हि हुनजी ॾुखी लॻंदी आहे इहा ॻाल्हि हुन में न हुजे त मां मुहम्मद खे वधीक प्यारो लॻे। ॾुखी ॻाल्हि इहा लॻंदी आहे जॾहिं गोॾ ॿधंदो आहे न भेॾियुनि खां हेठि करे ॿधंदो आहे जो इहो भेॾियुनि खां मथे करे ॿधे भेॾियूं ज़ाहिर करे त मां मुहम्मद खे ॾाढो प्यारो लॻे। अवा सलवार पायो या गोॾ ॿधो न भेॾियुनि खां मथे भेॾियूं ज़ाहिर कंदा कयो सुन्नत तरीक़ो अथव। वैलुल लिल आक़ाबे नबी साईं फरमा त उन भेॾियुनि जे लाइ वैल अथव जेके भेॾियुनि खां हेठि गोॾ या सलवार ॿधंदा आहिनि इहो मथे करे ॿधो। साहबी वञो न साहबी सां ॻाल्हि कई यार नबी साईं तुंहिंजे लाइ फरमाए पियो त ॾाढो प्यारो आहे पर हिकु ॻाल्हि ॾुखी लॻंदी आहे जो गोॾ ॿधे थो त भेॾियुनि खां हेठि थो ॿधे मथे करे ॿधे भेॾियूं ज़ाहिर करे त मां मुहम्मद खे ॾाढो प्यारो लॻे। चे बीह भला वियो घर कैंची खणी नई गोॾ कतरे भेॾियुनि खां मथे ॿधी आयो। चे हाणे ॾिस चे छा कयई चे कैंची सां कतरे मड़े अला जा बाना मथे वकड़ो ॾिएसां न त मथे थी वञे हा तूं कतरी छो चे यार वकड़ो ॾियां वरी ढरी थिए वरी भेॾियूं बंदि थियनि नबी साईं नाराज़ थिए अहिड़ी नई गोॾ कतरी कार आहे पर पैगंबर नाराज़ न थिए। वरी जो नबी साईं वटि आयो नबी साईं ॾिठसि त भेॾियुनि खां मथे गोॾ ॿधल अथसि। साईं जन उथी करे भाकुर पाए फरमाइनि था मुंहिंजे सुन्नत ते अमल कयो थी मां मुहम्मद बि तोखां राज़ी आहियां त मुंहिंजो अल्लाह बि तोखां राज़ी आहे। ॿेली उहे कम कयो जंहिंमें अल्लाह जो रसूल राज़ी थिएव उहे कम न कयो जंहिंमें अल्लाह जो रसूल नाराज़ थिएव। मदीने शरीफ़ में नबी साईं जन रात जो सोमाणी जी निमाज़ पढ़ाई निमाज़ पढ़ाए करे पाण हिकिड़ो ऐलान फरमायूं इहो फरमाई त सुभाणे मां मुहम्मद जी तयारी आहे त मां मके वेंदुमि उमरो कंदुमि जेको बि मां मुहम्मद सां गॾु उमरे में हलंदो काबे जो तवाफ़ कंदो तवाफ़ क़बूल थी वेंदो सफ़ा मरवा में डोड़ंदो डोड़ण क़बूल थी वेंदुसि जेको बि मां मुहम्मद सां हले उमरो बि क़बूल त ॿई जहान भला थी वेंदसि। साहब इहा ॻाल्हि ॿुधी सॼी राति तयारी कयूं ख़ुशी में सॼी राति निंड ई न कयूं सुबुह जो आया त सभु एरां ॿधी करे आया। साईं जन सुबुह जी निमाज़ पढ़ाई सलाम फेरियो नज़र कयूं त सभिनी खे एरां ॿधल आहे पाण फरमाई सभु हलंदव चई साईं सभु हलंदासीं अहिड़ो मौक़ो वरी मिलियल आहे न। साईं जन असाब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे फरमाइनि था ॿी ॻाल्हि ॿुधो सभु मां मुहम्मद सां हलो पर उहो मां मुहम्मद सां गॾु न हले जंहिं पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ायो आहे जंहिंखां पाड़े वारो नाराज़ मां मुहम्मद बि नाराज़ मुंहिंजो अल्लाह बि उनखां नाराज़ आहे। नबी साईं जो इहो सॾु कयो त हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकिरी बीठो साईं सॾु किसे ॾिया पाड़े वारे खे ईज़ायो थी चई साईं ईज़ायो अथमि कीअं ईज़ायई चई साईं ॻाल्हि ॿुधो अधु राति जो वक़्तु मूंखे पेशाब लॻो घर जे दरवाज़े खां ॿाहिरि निकितुमि पेशाब ज़ोर भरियो सम्झुमि त मुंहिंजो वही वेंदो लटा ख़राब थींदा जान ख़राब थींदी। साईं पोइ मां पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो त में इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे। साईं जन फरमा त इहो बि त वॾो ईज़ा आहे बदबू उथी हूंदी हवा घुली हूंदी हुन जे हर घर जे भाती ताईं बदबू पहुती हूंदी सभई तोखां नाराज़ मां मुहम्मद बि नाराज़ त मुंहिंजो अल्लाह बि तोखां नाराज़ आहे। हाणे वञी फ़ैसिलो कयो पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी साईं वॾो ईज़ा था सॾनि। अॼु मुस्लमान खे केॾा ईज़ा वठो ॾे केॾा ॾुख ॾे थो। साईं फरमाइश तूं मूंसां गॾु उमिरे ते ॾहल रोई पियो फरमान त रो न वञो हुनखे राज़ी करे वठी आ। वियो हुनखे राज़ी कयईं माफ़ी वरितईं
अची नबी साईं वटि इकरार कई। साईं जन फरमान था हाणे मां मोहम्मद बिरादी मुझो अल्लाह बिरादी हाणे तू मूंसां गॾु उभरे ते हल। अर्ज़ कयां बा मुख़्तसरन कयां कंहिंजो ऐब भी न उघाड़ींदा कयो। हेॾे ख़्याल कयो कंहिंजो ऐब न उघाड़ियो कंहिंजो ऐब ढकींदो रब तव्हांजो बि ऐब ढकींदो न ढकींदो तव्हांजो बि न ढकबो। हिकु दुकानदार जो वाक़ियो आहे परचून जो दुकान हेॾे ख़्याल कयो। पोइ हिकिड़ो पोड़ो बीमार आयुसि सौदो वठण। पोड़ो वरी बीमार दुकानदार जे वेझो अची बीठो त हुन खां हवा निकिरी वई पर आवाज़ वारी। सम्झो था सिंधी की न न तव्हांखे सिंधी सम्झायां तव्हां सुस्त था नज़र अचो। तव्हांखे कुझु मिड़ई चुस्त कजे। ज़ाल ऐं मुड़ुस हिकु खट ते वेठा हा तॾहिं ख़बर पई त ज़ाल खां हवा निकिरी वई पर इहा आवाज़ वारी। त वरी हिकदमि मुड़ुस खे चए पई तव्हां ॿाहिरि घणा हो जीअं ॻाल्हि मटिजी वञे। मुड़ुस चए थो ॿाहिरि 3 हूं पर जे अहिड़ी फेरिंग थींदी त हिकु बि न बचंदो। सम्झो था न सिंधी। हाणे हिन दुकानदार जे आॾो न पोड़े खां हवा निकिरी वई आवाज़ वारी त शकी थिए पियो शर्मसार थिए पियो। त दुकानदार ॾिठुसि चवणु लॻुसि यार ॾाढियां सौदो वठी घुरिजांइ ॻाल्हाइजांइ मां ॿोड़ो आहियां ॿुधंदो न आहियां। हिन चयो ठहियो पिया दुकानदार ॿोड़ो आहे मां वारी ॻाल्हि न ॿुधाए। चए फलाणो सौदो ॾे। चए अञा ॾाढियां ॻाल्हि चए त पियो घल ॿोड़ो आहे सफ़ा दिलि जा थियसि। अची दुकानदार फाथो त हाणे जेकॾहिं पर पुठिन खे ख़बर पवंदी त मां ॿोड़ो कोन हुउमि त अञा हे परेशान थींदो। अञा हिनखे पिशेमानी वधीक थींदी गुनाह घणो मिलंदो। तंहिंजे करे पाण खे ॿोड़ो सॾाइणु शुरू कयईं। 8 साल जीअरो हो उन खां पोइ फौत थी वियो। ॿोड़ो सॾाईंदो रहियो। राज हिकु नेक माण्हू खे ख्वाब में आयो ॾिसे त जन्नत में घुमंदो अचे पियो। अड़े जन्नत कीअं मिलई। चया बा मां हिकिड़े जे ऐब खे ढके में रब मुंहिंजा ऐब ढके सभु गुनाह माफ़ करे हिन जे एवज़ में जन्नत ॾेई छॾी आहे। न कंहिंजो ऐब उघाड़ींदा कयो भला कम कयो सुठा कम कयो। अल्लाह जे बांदे मोहतरम हाजी शाहनवाज़ साहब पंहिंजे वालिद मरहूम जे ईसार सवाब जे लाइ वाइज़ बि रखायो ऐं मौलूदनि जी महफ़िल बि आहे। काफ़ी देर ताईं इंशा अल्लाह इहे दीन जूं ॻाल्हियूं हमद नातूं या जेको बि क़ुरान पाक जो वाइज़ हलंदो अल्लाह से हिन जी महिनत खे क़बूल फरमाए। सॼी जमात आई आहे सभिनि जो अचणु क़बूल फरमाए। मूंखां बि अल्लाह साईं जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।